बातों वट पांजी सब शय मौजूद आ तू करावन के छो ओरी जेको न बनी स्कूल में पढ़ियो वा कॉलेज में सही बुधा त सही चवे छा तो हलो भेणा पुनल वाह तो तू घोर वञा एडो तुंहिंजो अकुल दिमाग़ आ जो तू हुन जो इल्म ॿुधंदे सम्झंदे वरी तू तोड़ कंदे हुन जो ऐं चवंदे ॿुधां त छा थो चवे अबा तो अॼु हुन जी ॻाल्हि ॿुधी कलाक जी तक़रीर ॿुधईसि हुन मां 5 मिंटनि में का न का ॻाल्हि तुंहिंजे ज़हन में चिंबड़ी पवंदी ॿिए ॾींहुं वरी ॿी टे ॾींहं टी चौथे ॾींहुं चौथी इहो जरासीम तुंहिंजे दिमाग़ में वेंदो पोइ कंहिं बि सिकंदरी आलिम या कंहिं बि सुन्नी आले सुन्नत जे आलिम खे या रसूल अल्लाह चवण वारे खे ॿुधंदे हो त ॻाल्हि कंदो क़ुरान वारी हदीस वारी तो वारे ज़हन में हूंदो जरासीम तूं चवंदे मौलवी असां ग़लति हालांकि मौलवी ग़लति कोन थो करे जरासीम तो वठो मोबाइल इस्तेमाल मोट में मोबाइल हूंदो इस्तेमाल कोन थो कयां नौजवाननि जे लाइ मां अर्ज़ थो कयां अर्ज़ इहो थो करणु घुरां त महिरबानी फरमायो उन्हनि खे ॿुधो जिन खे ॿुधण सां रूह खे राहत अचे ऐं मुस्तफ़ा जी मोहब्बत इश्क ऐं अदब नसीब थिए ऐं मां इहो तव्हांखे अॼु चई थो छॾियां मुंहिंजी ॻाल्हि 50 साल खां पोइ साबित थिए 30 खां 10 खां हफ़्ते खां महीने खां पोइ जेको इन्हनि खे ॿुधंदो ज़हन परेशान रहंदुसि न हेॾे जो रहंदो न होॾे जो रहंदो ज़हन परेशान काॾे वञे थेड़ा खाईंदो दॿो हथ नहीं इन्हनि खां बचो हज़रत अब्दुल लतीफ़ फरमायो पुनु आओ पेही जी ख़बर अथव पेहो अञा थोरो वॾड़ो अबा घणो किलोमीटर में आधा किलोमीटर में फरलांग में न भला 100 फुट में न मुंहिंजा साईं खट जेतिरो वध में वधे न खां वधीक कहिड़ो पेहो हूंदो आहे पर पेही अञा चओ त नंढड़ी उन खां बि नंढड़ी खे पेहो चवनि के पेही चवनि उहा माई पंहिंजे मुड़ुस खे चए पई पुनु आ पेही चई अथई पेही तवज्जो कर माना ॾिसण में त जॻह नंढड़ी आहे पर सोढ़ी भां मन ही मन हो बि सम्झंदा आयो मन ही वरी उन जो लफ़्ज़ मन हो ऐं मन ही पर ओ पुनु तोखे अचण जी दावत त ॾियां थी हलियो आ क़बर में पर सोढ़ी भां मन ही ओ हीअ जेका जॻह वा मतां इन खे नंढड़ो सम्झो अथई त बॼणा हिन में कीअं मापंदासीं ओ ससुई मतिलबु छा आहे चई मतिलबु हे आ त हीअ जॻह कुशादी अथई कुशादी चई छो शादी थी हाणे ससुई थी जवाब दे अब्दुल लतीफ भेटाई थो ॿुधाए त ससुई थी चवे थी उठो नूर नबी करीम जो थिया सरहा सभई आहे त जॻह सोड़ी ऐं नंढड़ी पर मुंहिंजे महबूब मदीने वारे जो नूर वठो आहे या जन्नत जे बागनि मां बाग बणिजी वई आहे माना इन जो मतलब आ ससुई बि चए थी त महबूब नूर वारो आहे महबूब नूर वारो आहे अब्दुल लतीफ भेटाई बि चवे थो त महबूब नूर वारो आहे उठो नूर नबी करीम जो इहो इशारो आहे कहिड़ो इशारो आहे उहा ससुई इशारो थी ॾिए त हाणे इजो मुंहिंजो महबूब मदीने वारो मूंखे पंहिंजी क़बर में ज़ियारत कराए वियो उठो नूर नबी करीम जो थिया सरहा सभई ख़ुशि थी वियासीं सरहा थियासीं थिया सरहा सभई पोइ केच ख़बर वेई केच हिते केच मकरान मुराद न अथव जेको ज़िलो आहे इन्हनि जो न इहो मुराद न हिते केच मुराद जन्नत वा जन्नत उठो नूर नबी करीम जो थिया सरहा सभई पोइ केच ख़बर वेई जन्नतनि खे बि ख़बर पई त पुनु ससुईअ गॾियो हाणे हिते वरी पुनु पाण कोन अथई ससुई पाण कोन अथई हिते वरी पुन लमो मुराद मुंहिंजो महबूब मदीने वारो आहे त महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जहान खे ख़बर पई त महबूब मदीने वारो पंहिंजी कुंवारनि अम्मा आयशा ऐं खदीजतुल कुबरा सां जन्नत में गॾियो आहे सुभान अल्लाह ज़ोर सां मौजूदा मां या ॻाल्हि छाजे करे ॿुधाई मां ॻाल्हि सॼी इन जे करे ॿुधाई तुंहिंजी ख़िदमत में तफ़सील सां त उहा माई ससुई क़बर ताईं कंदी वई अबाणा उन हिक पुनल सां लव लॻाई त
उनके कब्र तई पायो पुनल विसरियो कोन उन सा लम लगाइण जे करे कब्र में भी याद कईस मरण महल भी याद कईस ओ सुन्नत जमात वारा महबूब मदीने वारे सा उसा लम लगाए वो ताल्लुक पैदा कर वो निस्बत रखो ओ जेका तोके छटर वारे सिकंदर अली बादशाह नसीब फरमाइया यार असा का मदीने वारो वीर त विसर दो कोन उन जो त मट्टो ही मिसलो आहे कोन न को छुवा न को थींदो न को जाओ वा न को जमदो पर कसम खुदा जो असा ज़ियारत छटर वारे जी कई अजु तई असा के याद आ त हजरत सैयद सिकंदर अली बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि असा पे केड़ी मेहरबानी फरमाई केड़ी करम नवाजी फरमाई अदा भाव अदा अजीज जे करे सिकंदर बादशाह जे उन पैगाम के न विसारी दे तो रोजे वारो तुजी मदद ब फरमाई दो कसम खुदा जो रुगो रोजे वारो कोन मदीने वारो वीर अची करे जी ससुई ते पाजो नूर वसाई तुजी कब्र में अची करे पाण पाजो नूर वसाई सुभान अल्लाह माता हैरान आया माता इन गाल ते सोचींदो आया त जे इंसान माखी चखिया ओ माखी चखण वारो वरी बे पासे दे कीअं थो वने बी शय कीअं थो चखे तवा सुन्नत जमात वारन अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जिक्र वारी माखी चखिया जे जिक्र वारी ता माखी चखिया त बे पासे वजण जी जरूरत ही काने जिक्र खां वधीक का माखी आहे कान का दुनिया पहरो जिक्र जो फायदो इहो आ त दुनिया में जेका गंद ऐब गुनाह दिल ते लगंदा है दिल कारी थी पवंदी आ उनन जी कट लही पवंदी आ दिल साफ थींदी आ जिक्र जो ॿियो फायदो इहो आ त जो मिठड़ो अल्लाह राज़ी थी पवंदो आ ऐं टियों जिक्र जो फायदो कहिड़ो आ मुंहिंजो मुर्शिद हज़रत रोज़े वारो जो फरमाए सचो सुभान अल्लाह क़यामत क़ाइम थियण खां अॻु में अल्लाह ताला इम्तिहान मोमिनन ते रखिया एकड़ो इम्तिहान ईंदो जेके चवंदा आहिनि दज्जाल वारो इम्तिहान कंजो इम्तिहान ॻाल्हायो फकीरन के चवां त देगियूं थोरियूं देर आणन अची खुशबू कम कयो तवज्जो आहे सुभान अल्लाह आखिरी ॻाल्हि मत थी आ माफ़ कजो पर आखिरी ॻाल्हि माके वरी वञणो आ कने जलसे ते बुधाया न बुधाया सुभान अल्लाह हथ मथे करे बुधायो जेके चवंदा न बुधायो बुधाया न बाबा दज्जाल छाई वडी एकड़ी आज़माइश जेका अल्लाह ताला इम्तिहान जे लाए मुमिनन जे मथा आणी दो महबूब मदीने वारो बुधाए वयो महबूब बुधायो असा के हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए हेदा ने हार जायदा उन जी जिस्म जो जेको जेका उन जिस्म जी सूरत वा शिकिल आ छाए उन जा जेके चदा हुंदा चदा एक चदे ऐं बे चदे जे विच ते एतिरो पंधु आ जेतिरो उत्तर ऐं एक हथ में दोज़ख ॾेखारींदो हिक हथ में जन्नत ॾेखारे हूंदी का माण्हूअ खे जीअं वणे सी कंदो ज़मीन खे हुकुम कंदो त फसल फुटाए त बिना मौसम जे फसल फुटी पवंदी बीठल फसल खे इशारो कंदो त सुकी पवंदो मां ज़रूरी ॻाल्हि थो करणु चाहियां अॻिते पोइ हलंदुसि हिते ज़रूरी ॻाल्हि करणी आहे ओ जेके टके टके ते पंहिंजो ईमान विकणंदा आहिनि को फीणा ई ॾिठो चवंदा आहिनि त बड़ा बस त वॾो वली आहे हे ख़बर को दज्जाल खे ॾिसण न छा चवंदा जेको फसल पे फुटाए हे त कुछ कोन थो करे तो ठलो फीणो थो वणे कूड़ थो करे कंठा गोलाबा थो पाए ऐं तू चई थो त वॾो वली आहे माना तू उन जे धोखे में तकड़ो थो अची वञी दज्जाल जे आदे तू सटई कोन सा जमीन के हुकुम तो फसल फुटी पई जन्नत हथ में पे ॾेखारे दोज़ख ॾेखारे तो कद एडो वॾो मिंटन में हिते बीठो आ सेकंडन में हुते बीठो आ तो घणी मखलूक ख़राब इने करे हर एक जे हथ में पंहिंजो हथ न ॾिबो आ अख धार भी आ सुञाण वारी रुगो शोभतन ऐं करतबन के कोन ॾिसबो आ मोहम्मद मीर जी शरीयत ऐं अक़ीदे अहले सुन्नत के पहिरें ॾिसबो जंहिं माण्हूअ पंहिंजो ख़्याल शोभदे ते बि आरियो न उहो मिंटन में पास हली
बाबा का अजीब शय करे ॾेखारे मूंखे त बस पोइ वली न इन ते न बिहार जा शरीयत ते बिहार जॾहिं शरीयत ते बिहारी त तो ते महिरबानी थींदी अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दज्जाल जे बारे में ॿुधायो आहे महबूब ॿुधायो त एॾी वॾी जेका आहे सो उन खे ताक़त हूंदी ऐं इम्तिहान लाइ ईंदो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो हर जगह ते वेंदो पूरी दुनिया में सैर कंदो दज्जाल बिन शहरन में कोन अची सघंदो हिकु मक्के में ॿियो मदीने अची कोन सघंदो उते अल्लाह जा मलाइका गुरज़ जलियूं बीठा हूंदा ऐं हिन खे अचण कोन ॾींदा पर मां हदीस पाक पढ़ी उन में लिखियल हो त हज़रत इसराफील मलाइका वठी मक्के पाक में बीठो हूंदो त मां सोचियो त इते त हज़रत जिब्राइल हुजे अॻिते जो हदीस पढ़ियमि त लिखियो पियो हज़रत जिब्राइल मदीने पाक में ड्यूटी ॾींदो हज़रत इसराफील मक्के पाक में हूंदो अल्लाह जे हबीब फरमायो जेड़ी मदीने पाक जे ॿाहिरां ईंदो हाणे अंदर त नथो अची सघे त ॿाहिरां सॾु कंदो रड़ कंदो मदीने में रहण वारा मुनाफिक अॼुकल्ह जेके वेठा अथव इहे 80,000 जे तादाद में मदीनो छॾे अची करे हिन सां मिलंदा निकिरींदा मुनाफिक हिन टोले में शामिल थी विया हाणे हिन सां माण्हू हूंदा गॾु हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बानो तवज्जो सां ॿुधो अल्लाह जो प्यारो बानो मदीने पाक मां निकिरंदो हिन सां टोलो गॾु हूंदो हाणे हीउ त भागो एॾो वॾो आहे हुनजे माना बेदी ते बि मस अचे अची करे उहो अल्लाह जो प्यारो बानो चवंदो ही जेको भागो आहे इहो कूड़ो आहे हुनजे चेलनि खे चवंदो हे कूड़ो आहे हे दज्जाल जे बारे में मुझे महबूब मदीने वारे अॻी ॿुधायो हुयो हुन जा चेला चपाटा हुन खे इत्तला करा जी हमरा आया तो के मुंह ते चवे चवंदो तू कूड़ो हा दज्जाल पंहिंजे पर में चवंदो मोकियो भलो आहे जी इनखे मथे खणो उनखे मथे खणंदा ओ दज्जाल जे साम्हूं ईंदो त वो पंहिंजनि चेलनि खे दज्जाल चवंदो जी ॾियो ख़बर जेकॾहिं इनखे मारे वरी जेरो कयांसि जो खबर ता खुश थींदव चेलन के जेके उन जे कड लगा हूंदा पुछदा को दवा असा हाणे ॾिठो जो जे कड लगी पया आहियूं जेकॾहिं तू मुर्स मारी जीआरी ॻाल्हि ख़तम थी वञे पोइ तू अल्लाह नऊज़ बिल्लाह बस ठीक आहे हाणे उ छा कंदो अल्लाह जे प्यारे बाने खे वठी करे अध करे हिकिड़ो पासो अध उन जो हिकु जबल ते उछलींदो ॿियो अध उन जो ॿिए जबल ते उछलींदो उनन में नारा लगी वेंदा इमरान में वाह 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 वडी ताकत आ तोखे हाणे चलो ॾिसो त कीअं तो ज़िंदा कयांस वरी आंगुर जो इशारो कंदो आंगुर जो इशारो कंदो त वरी उन अल्लाह वारे जे जिस्म जा ॿई टुकड़ा अची पाण में मिलंदा ओ ज़िंदा थी पवंदो त हुन जा चेला ख़ुश थींदा त तू दज्जाल खान भलो हा तू त वाकई हक़ ते आ ओ अल्लाह जो बानो जीअं जो ज़िंदा थींदो चवंदो सदक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब मदीने वारे सच फरमायो हो त या दज्जाल जी निशानी आ त माण्हू खे मारींदो बि सही ऐं माण्हू खे चेरो बि कंदो पर महबूब मदीने वारो अॻे ई ॿुधाए वियो आहे त इहो कमु हिकु दफ़ो करे सघंदो ओन भागा तूं कूड़ो आहीं वरी मांखे मारे ॾेखार वरी मांखे जीआरे ॾेखार त ख़बर पवंदी तूं कोन करे सघंदे मदीने वारो मीर सचो फरमाए वियो आहे मांखे त अॻे ई पक ही पर हाणे उहा निशानी बि तो में पूरी थी त तूं मांखे मारियो वरी चेरो हाणे मारे ओ अल्लाह जो बानो केरो तवज्जो कजा ओ केर हूंदो आलिमन उन जो नालो लिखियो आहे इहो केर हूंदो अल्लाह जो बानो जेको उन सां मुक़ाबले लाइ निकरंदो उन जो नालो हूंदो हज़रत ख्वाजा खिज़र अलैहि सलाम समझो सुभान अल्लाह अल्लामा बरज़ंजी रहमतुल्लाह तआला अलैहि पंहिंजे किताब मुबारक में इहा ॻाल्हि लिखी आहे अल्लामा हज़रत अब्दुर रसूल बरज़ंजी रहमतुल्लाह तआला अलैहि इहा ॻाल्हि नक़ल थो फरमाए त हज़रत ख्वाजा खिज़र हूंदो बाक़ी जेका ॻाल्हि असूल में ॿुधाइणी आहे उहा हीअ आहे त जॾहिं दज्जाल ईंदो एॾो वॾो फितनो हूंदो माण्हू परेशान हूंदा जन्नत दोज़ख हथ में माण्हुनि खे मारे माण्हुनि खे जीआरे फितनो हूंदो फसाद हूंदो त हज़रत पीर साईं रोदे धणी रहमतुल्लाह अलैहि मलफूज़ात में अम्मा आइशा सिद्दीक़ा का हिकड़ी रिवायत नक़ल कई आहे अचो त ॿुधाए सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां
रोज़े वारा फरमाइन था अम्मा आयशा महबूब मदीने वारे का पूछो या रसूल अल्लाह दज्जाल ईंदो पाण फरमायो हा या रसूल अल्लाह उम्मत ते दुखियो वक्त हूंदो पाण फरमायो हा अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह माण्हू जी रोज़ी हो पंहिंजे कंट्रोल में कंदो महबूब फरमायो हा ओ या रसूल अल्लाह जेके मिस्कीन उम्मती मोमिन हूंदा ईमान वारा या रसूल अल्लाह जॾहिं रोज़ी हुन जे कंट्रोल में आ त पोइ वेचारा खाईंदा छा पीअंदा छा 50,000 साल जो ॾींहुं हिकिड़ो हूंदो ॾुखियो आहे 50,000 साल जो ॾींहुं पोइ या रसूल अल्लाह खाईंदा छा मोमिन पीअंदा छा जहिड़ा कीअं हूंदा वाह मोमिननि जी अम्मा तोखे पंहिंजे बच्चनि जी रोज़ीअ जो बि तॾहिं फिक्र हां बापू चए थी मोमिन बचड़ा रूहानी पुछे थी या रसूल अल्लाह तव्हांजे उम्मत जे मोमिननि जी रोज़ी जो छा थी असीं त पर भुख बर्दाश्त कोन था करे सघूं हेॾा ने आख़िरी ॻाल्हि तो अर्ज़ कयां मुंहिंजे महबूब मदीने वारे इरशाद फरमायो जॾहिं दज्जाल रोज़ी पंहिंजे कंट्रोल में कंदो जेके मुंहिंजा उम्मती हूंदा उन्हनि जे लाइ हिकिड़ो ई हल आहे जेड़ी महिल ज़िक्र कंदा ज़िक्र करण सां बुख बि लही वेंदनि त उञ बि लही वेंदनि सुभान अल्लाह ज़ोर सां अञा ज़ोर सां सुभान अल्लाह माना उन्हनि दुख में प्यार में जेड़ी महिल ज़िक्र कंदा ज़िक्र जी ज़रब सां उञ बि लही वेंदनि बुख बि लही वेंदनि दज्जाल हुननि खे कुझु कोन करे सघंदो मुंहिंजा अदा भाव जेकॾहिं ज़िक्र ते ज़ुबान हिरियल हूंदई त तोखे ज़िक्र यादि ईंदो जेकॾहिं ज़ुबान ज़िक्र ते हिरियल नाहे त तोखे यादि कोन ईंदो हिकु दफ़ो ज़िक्र कराए त इजाज़त वठां ला इलाहा अल्लाह जो ज़िक्र कंदा कयो सुभान अल्लाह हज़रत रोज़े वारे जे सिलसिले जो बि सॼो विचूड़ ऐं निचूड़ इन में आहे तव्हां ज़िक्र छॾे ॾिनो आहे ज़िक्र घटाए छॾियो आहे इहे असांजा पोढ़ा अछी ॾाढ़नि वारा इहे त अल्हम्दुलिल्लाह ज़िक्र कंदा रहिया पर हिन नौजवाननि जी ख़बर नाहे इहे ज़िक्र कनि था या नथा कनि महिरबानी फरमायो ज़िक्र जो नमाज़ त फ़र्ज़ आहे उन त मां ॻाल्हायां ई कोन थो छो त उहो त फ़र्ज़ आहे कर्ज़ आहे ॾियणो आहे पर जेको ज़िक्र शरीफ़ आहे जंहिं माण्हू खे बरकत खपे ज़िक्र करे मुसीबत टारे ज़िक्र करे ॿिया मसइला हल कराए ज़िक्र करे परेशानी आहे ज़िक्र करे कम नथो थिए ज़िक्र करे इहे सभु फ़ाइदा इन में आहिनि बरकतूं इन में सुहिणो छट वारो फरमाईंदो आहे अल्लाह ज़िक्र करण वारनि जी औलाद खे छॾींदो कोन्हे उन्हनि खे क़यामत ताईं छा कई आबाद रखंदो अल्लाह सही मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए तव्हांजो अचणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए अल्लाह तबारक व तआला हिननि आस्थाननि ते अचण जो हक़ीक़ी मक़सद तव्हांखे सम्झ में नसीब फरमाए हिननि जॻहनि ते अचण जो मक़सद फैज़ आहे शरीयत जो पैगाम आहे अक़ीदे अहले सुन्नत व जमात जो पैगाम आहे मां दुआ थो कयां त अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे फैज़ वारो बणाए बरकत नसीब फरमाए मां शुक्रगुज़ार आहियां फ़कीर साहब वारनि जो ख़लीफ़े साहब वारनि जो जेके असांखे दावत ॾियनि था अल्लाह वारनि जे आस्थाननि ते असीं हाज़िर थियूं था दुआऊं घुरूं था अल्लाह से तव्हां असांजा सभिनीनि जा बेड़ा पार फरमाए यार ज़िंदा सोबत बाक़ी जेसी सिसीअ में साह मुस्तफ़ा जो शान पिया ॿुधाईंदासीं शरीयत जो पैगाम पिया ॾींदासीं